सगा समाजी खेतर लाइ साभाउनि जे सफ़र लाइ किरदारु अदा करे रही आहे ऐं असां उन में केतिरी कामयाबी माणे वरिती आहे इहो वक़्तु ॿुधाईंदो त अमली कारकर्दगी कमई समाज खे साभाउनि तरफ़ सोभारो कंदो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सगा जे वाइस चेयरमैन ख़ालिद हुसैन चुना, सेक्रेटरी तालीम पीरल खान कोसो ऐं मोहतरम शेख अब्दुल्ला कोहिस्तानी सगा हाउस मेहर जे विज़िट दौरान ॻाल्हाईंदे कयो। हुननि चयो त सगा समाज लाइ पतोड़े रही आहे। असीं इन बाग़ जा माली आहियूं जंहिंमां सिंध जो बूटो तयार करे सरसब्ज़ शादाब सिंध जी सूंह लाइ किरदारु अदा करियूं पिया, छाकाणि त ज़िंदगी पंहिंजे जियापे लाइ न पर इंसान ज़ात लाइ गुज़ारणु घुर्जे, जंहिंजे लाइ ख़ुदा पिणु चयो आहे त मख़लूक जी ख़िदमत करियो। उन मौक़े ते सगा मेहर शाख जो सदर बदरुद्दीन पल, नायब सदर डॉक्टर हेमंत दास महराज, जनरल सेक्रेटरी मोहम्मद आज़म पंवर, मालियात सेक्रेटरी इंजीनियर मोहम्मद असलम टांडियो, कारोबारी कमेटी जे मेंबरनि अहमद अली तुन्यो, रफ़ीक अहमद तुन्यो पिणु मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची